बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक्त असीं सरहद प्रेस क्लब मौजूद आहियूं, जिते सरहद जी जेकी आवाम आहे उहो सरापा एहतजाज वञण लाइ अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उहे छा लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम दादा। अदा ही एहतजाज तव्हां ॾिसो था पिया, पूरी आवाम यूसी उमर रोड जी आवाम आहे, नौजवान दोस्त आहिनि पूरे इलाइक़े जा, बल्कि पूरी यूसी जा। हे कुझु ॾींहं अॻु में असांजा दोस्त आहिनि, इरशाद अहमद लखन साहब जो, कुझु दोस्त सोलंकी बि आहिनि, कुझु ॿिए मलिक बि आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके बि यूसी में दोस्त रहनि था, ज़ातियूं रहनि थियूं। उन्हनि यूसी चेयरमैन जेको उमर रोड जो आहे नूर हसन मलिक, उन जे लाइ ID ते हिकिड़ी पोस्ट लिखी हुई। कुझु पोस्टां लिखियूं जेके अॼु बि असां वटि प्रूफ आहिनि। उन्हनि इख़्लाक़ी हिकिड़ा लफ़्ज़ लिखिया हुया त यूसी चेयरमैन साहब, जेको तव्हांखे फंड मिले थो पियो यूसी जो, उहो इख़्लाक़ी तौर असांखे उनजो जवाबु ॾिए त कहिड़ा तव्हां तरक़ियाती कमु कराया आहिनि। सो उहो जवाबु ॾियण जे बजाए हुन जा हिकिड़ा अहिड़ा वाहियात क़िस्म जा माण्हू जेके आहिनि, उनजे ग्रुप जा माण्हू आहिनि, उन दोस्तनि खे ग़लति कमेंट्स बि कया अथनि, ऐं साण गॾोगॾु उहो मीडिया ते उनजो मतिलबु त जेके जानवरनि जूं तस्वीरूं आहिनि, कुतनि जूं तस्वीरूं आहिनि, उहे जेके असांजा दोस्त आहिनि, बाशऊर दोस्त आहिनि, उस्ताद आहिनि, वकील बि आहिनि, कुझु उन्हनि जूं तस्वीरूं कुतनि जे बाडी ते उन जूं मुंडियूं लॻायूं वेयूं आहिनि। इहो जेको हिकिड़ो सुठो अमल न आहे। सो उन लाइ असां यूसी चेयरमैन जे ख़िलाफ़ जेको एहतजाज कयो आहे, पुरअमन एहतजाज। असां यूसी चेयरमैन खे इहा हिकिड़ो चिता ॾियूं था पिया त बराए महिरबानी या त उहो चए थो पियो त इहे मुंहिंजा माण्हू न आहिनि, या त असांखे तफ़सील ॾे, साइबर क्राइम वारनि ॾे वञिणो पए, कुझु बि करिणो पए त हीउ माण्हू तुंहिंजा न आहिनि, असांखे साफ़ु करे ॾे। जेके अदरवाइज़ ईअं न कयईं हुन जे पंहिंजी सफ़ाई न त असां एहतजाज जो दाइरो बि वधाईंदासीं, ऐं कोर्ट में पटिशन जे ख़िलाफ़ु चेयरमैन जे ख़िलाफ़ु दाख़िल कंदासीं। पोइ मजबूरन थी पूरी अवाम अञा असां एहतजाज जो दाइरो वधाए हुनखे इस्तीफ़ा ॾियराईंदासीं। सर, असां इहो चवंदासीं त हीअ जेकी आवाम गॾिजाए आहे यूसी उमर रोड जी जेका सो जी आवाम आहे, उन खां पोइ मुसलसिल कुझु ॾींहंनि खां वठी करे कुझु दोस्तनि जूं जेके तस्वीरूं आहिनि, उहे जेका सो कॾहिं कुते में, कॾहिं कहिड़ी शइ में, कॾहिं कहिड़ी शइ में जेका सो रखींदियूं वञनि, उहो उन जे करे रखींदियूं वञनि। जॾहिं बि जेका सो उहे यूसी चेयरमैन खां को सवाल करनि था त उन टाइम जेका सो उहो ID वारो जागी थो पवे, ऐं जेका सो उन्हनि माण्हुनि जी जेका तस्दीक थो करे। असां इहो ई चऊं था त इहो जेका सो हथु जेको आहे उहो नूर हसन जो आहे। नूर हसन जॾहिं बि असां नूर हसन जे ख़िलाफ़ु को बि माण्हू लिखे थो, उनजे ख़िलाफ़ु जल्दी में उहो जागी थो वञे। असां इहो ई चवंदा, इहो ई मुतालबो आहे त नूर हसन जल्द उन माण्हू खे ज़ाहिर करे, उहो केरु बि माण्हू आहे, XYZ आहे, Y आहे, जेको बि आहे, उन माण्हू खे ज़ाहिर करे साइबर क्राइम में वञे, किथे वञे, उहो पंहिंजी सफ़ाई पेश करे। जेकॾहिं सफ़ाई पेश न कंदो पंहिंजी, त असांजो दाइरो जेका सो अञा वधायो वेंदो। थिया आहियूं उहो हिकिड़े सिर्फ़ु सवाल जे करे गॾु थिया आहियूं, छो त सवाल करण ई हिकिड़ो ॾोह आहे। असांजे कंहिं दोस्त जेको आहे यूसी चेयरमैन खां आयल बजट बाबति जेकॾहिं सवाल कयो आहे त उन जेको आहे उनजे वाठनि हिकिड़ी फेक ID ज़रिए उन्हनि जी तज़लील कई आहे, ऐं माण्हुनि खे जेको आहे कंहिं कुते सां भेंट कयो अथई, जॾहिं बाडी हुनजी ऐं मुंडी जेको आहे उनजी लॻाई वई आहे। सो हीअ जेको कुझु आहे ग़लति अमल, इहो असीं जेको आहे यूसी चेयरमैन नूर हसन मलिक ॾांहुं भायूं था। जेकॾहिं उहो पंहिंजी सफ़ाई पेश करणु चाहे थो त असांखे माण्हू ॾिए, जेकॾहिं न त असांजो जवाबदार उहो आहे, ऐं असीं जेको आहे आला क़यादत ॾांहुं क़दम बि वधाईंदासीं, कोर्ट सगोरी जो दर खड़काईंदासीं। बुखारी जो शेर आहे त फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, ऐं हक़ मुर्शी सां चिनी वठिबो आहे। बाशऊर अवाम जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा कमु न कराईंदा त गिची खां वठी करे बि हिन वक़्तु उन्हनि खां कमु कराईंदा। हीअ कड़ी आहे। कुझु ॾींहं पहिरियां तव्हां असांजी सोशल मीडिया जे थ्रू ॾिठो हूंदो, यूसी अटल मुरादानी, यूसी अलीबाग ऐं यूसी वफ़ी कुतुबुद्दीन शाह जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी जे ख़िलाफ़ु असीं दरख़्वास्तूं दाख़िल कयूंसीं त असांखे एहतसाब ऐं हिसाब किताब ॾियो बजट जो। जॾहिं हितां जे यूसी उमर रोड जी असांजो जेको प्लान हुयो त असां सूमर ते यूसी उमर रोड ऐं यूसी सुंदराणी जे ख़िलाफ़ु ईंदासीं। असांजे हिकिड़े दोस्त अली मोहम्मद उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी पोस्ट रखी जेको तमामु बहितरीनु अल्फाज़ आहिनि, तव्हां इस्तेमालु बि कोन करणु चाहियां थो, मज़हबी लफ़्ज़ ख़ुदा जो इस्तेमालु कयो त तव्हां कमु करायो, माना इल्तिजा कई आहे हिकिड़ी। उनजे जवाब में जेका कुते सां गॾु उनजी तस्वीर लॻाई वई आहे, ऐं हू हिन वक़्तु कल्ह ऐं टियों ॾींहुं छंछरु वारे ॾींहुं हू इन ॻाल्हि खां इनकार थो करे त इहो मुंहिंजो इन सां को बि तालुक़ु न आहे, ऐं हीउ सुंदराणी ग्रुप जो माण्हू आहे। असीं रुॻो एतिरो सवाल था रखूं त जॾहिं एजाज़ दाए सां मसइलो थियो, अॼु खां 3 महीननि खां उन्हनि जो मसइलो हले थो पियो, त उहो बेहोश हो यूसी चेयरमैन 3 महीननि जे दौरान उन वक़्तु सफ़ाई न करे सघियो। तुंहिंजो मुख़ालिफ़ आहे यूसी सुंदराणी वारो, तूं उनजी गिची खां छो नथो वठे। जॾहिं उन खां पहिरीं बाद में मसइलो थियो JUI जे कारकुननि सां, रियाज़ चन्ने सां, आफ़ताब सुमरे सां, मुफ़्ती अब्दुल फ़ताह चन्ने सां, उनजे बावजूद बि हिनखे अक़ल ऐं होश कोन आयो त उहो वञी करे को क़ानूनी क़दम खणे, को सियासी क़दम खणी ऐं उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे लहे। कल्ह 3 ॾींहं जॾहिं असीं ऐलान कयोसीं त असीं हिन खां पूरो प्लान वठंदासीं, ऐं उन प्लान जो असांजो सवाल चेयरमैन खां आहे त जवाब बि चेयरमैन खां हूंदो। हू कहिड़ा बि हथकंडा इस्तेमालु करे, सुंदराणी ग्रुप जो माण्हू हुजे, महर ग्रुप जो माण्हू हुजे, हिन वक़्तु ॿई धुरियूं सियासत में इक़्तिदार में आहिनि,
ॿई धुरियूं पीपल्स पार्टी खां आहिनि ऐं असांजो ॿिन्ही धुरनि खां वास्तो आहे। हीअ जन बि माण्हुनि सां कई आहे, आया उहो सुंदरानी ग्रुप जो हूंदो, आया उहो पीपल्स पार्टी GDA ग्रुप जो हूंदो, असीं ॿिन्हिनि खे ॻिची खां वठंदासीं। ऐं शहर में पंहिंजे में मसइला बि तमामु घणा आहिनि, ख़ासि तौर ते एनक्रोचमेंट जे हवाले सां या सफ़ाई जे हवाले सां, उन्हनि बाबति अव्हांजो छा जेको आहे रायो आहे, त छा उन जे बाबति बि अव्हां एहतजाज कंदा आहियो? असीं अॼु यूसी चेयरमैन यूसी सेक्रेटरी अटल मुरादानी अलीबाग जे चेयरमैन असांजी सेक्रेटरी सां मुलाक़ात थी कुझु अर्सो पहिरियां, अॼु ई उहो असांखे जवाबु ॾियणु आयो उन्हनि एप्लीकेशन्स जो। हुन जे बकौल चवण जे त असांजी यूसी अटल मुरादानी में 12 मुलाज़िम आहिनि, यूसी अटल मुरादानी में 12 मुलाज़िम आहिनि, 12 सेक्रेटरी 11 ॿिया आहिनि। उन मंझां 4 माण्हू जेके तव्हांजा महर ग्रुप जा माण्हू आहिनि, पीपल्स पार्टी जा माण्हू आहिनि, क्लरिकल उहिदेदार माण्हू आहिनि, नाइब कासिद आहिनि, स्वीपर आहिनि, उहे असां वटि ज़ाहिर ई कोन्हनि। जेको चए पियो त असां वटि कंहिं क़िस्म जी का बजट कोन्हे कि 10 खां 15,000 बचंदासीं, कीअं इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं अहिड़ा जवाब इन्हनि वटि आहिनि त पोइ फ़ौरन असीं मुतालबो कयूं था इन यूसी चेयरमैननि खां त उहो इस्तीफ़ा ॾियनि। उहे असांजे पघारदार आहिनि, असांजी टैक्स मां पघार खणंदा आहिनि, असांजे वोट ते चूंडिजी आया आहिनि, उन्हनि जो हक़ आहे त असांजा बूट हाणे साफ़ु कनि, उन्हनि जो हक़, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे असांजो नालियूं हाणे साफ़ु कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा मां अली मोहम्मद सोलंकी। असां कुझु टाइम पहिरियों फेसबुक ते मां पोस्ट लिखी यूसी चेयरमैन साहब ग़रीबनि खे हक़ ॾे, ऐं हक़ आया आहिनि ऐं ग़रीबनि खे ॾे, मूंखे न ॾे, ठीकु आहे। ऐं पोस्ट मां लिखी त हिकिड़ी पोस्ट तैमूर जे नाले सां फेसबुक जी ID ते मूंखे हिकिड़ी ग़लति पोस्ट लिखियाई 4 बजे जो, तक़रीबन चई 4 बजे जी टाइम थी, जे तूं इहा पोस्ट डिलीट न कई त मां तोखे हीअं कंदुमि हू कंदुमि, ऐं उन खां बाद में पोस्ट मां डिलीट न कई, सम्झी, छो त मुंहिंजी पंहिंजी हक़ जी ॻाल्हि हुई, मां न कई। पोइ इन जे करे दोस्त असांजा सभु गॾु थिया आहिनि। यूसी चेयरमैन असांखे त ॾाढी माना तस्वीरनि सां तज़लील कई आहे, ऐं उन खां बाद में उस्ताद इरशाद हुजे, नामंज़ूर हुजे, इहो यूसी चेयरमैन खे हटायो, ऐं उन खां बाद में जे असांखे उस्ताद इरशाद आहे, मां या ॿिया दोस्त आहिनि जेका बि इज़त जो पान न ॾिनई, पोइ असां जे कानून जे दायरे सां न ॾिनई, इनशाला असां पाण वठंदा रहंदासीं। तालुक़ु रखूं था। संगत जीअं गॾिजाणी थी आहे त इहो ई गॾिजाणी आहे त असां नूर हसन मलिक जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तज़लील कई आहे, उन ख़िलाफ़ु असां गॾिजाणी कई आहियूं। असां बराए महिरबानी उन्हनि खे चवंदासीं सबूतनि असांखे इहा शइ पेश कई वञे, ठीकु आहे। बाइज़त जीअं असां जहिड़े हिसाब सां शऊर सां निकितल आहियूं, इन हिसाब सां असांखे मुंहुं ॾिनो वञे त बहितर आहे। न त उन तज़लील घणी क़ौमनि जी हिते कई आहे, जेका हिकिड़ा बाशऊर माण्हू उन्हनि जी हिकिड़ी तज़लील कई अथव, कुतनि सां भेट कई अथव। असां सोलंकी ज़ात सां तालुक़ु रखूं था। असां इहो ई चवणु चाहींदासीं त बाइज़त असांखे सुभाणे ॿिए ॾींहं ताईं कोई टाइम ॾेई असांखे मुंहुं ॾे, न त असां पंहिंजो हक़ वठण बि ॼाणींदा आहियूं ऐं इज़त जो पान वठण बि ॼाणींदा आहियूं।